ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेको तव्हां टीज़र में ॾिठो आहे, कमाल खान ऐं रईस गफ़ार खान गॾु वेठा आहिनि। हर माण्हू इहो परेशान आहे त छा नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी आहे, छा वाकई गफ़ार खान कमाल खान खे छॾाए आयो आहे? न दोस्तो, जेको टीज़र में इहो टुकड़ो ॾिनो वियो आहे, कमाल खान ऐं रईस गफ़ार खान गॾु हिकिड़ी कुर्सी ते वेठा आहिनि, इहो पुराणी एपिसोड जी हिकु टीज़र ॾिनो वियो आहे, जीअं माण्हुनि खे परेशानी थिए, इंतज़ारु कनि नेक्स्ट एपिसोड जो। इन खे कमाल खान खे अञा रईस गफ़ार खान अचण वारी क़िस्त में छॾाईंदो कोन, इहो पुराणी झलकी ॾिनी वई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त इहा पुराणी क़िस्त में तव्हांखे असां ॿुधायो होसीं त ग़ुलाम खे ऐं जावेद खे ड्रोड़ाए साणो कंदा ओठो ऐं वारिस। हाणे इहो ईअं ई थींदो हो, इन्हनि खे भॼाए साणो कंदा, पर हू बि स्पीड में तेज़ आहिनि। छा अचण वारी क़िस्त में हाणे दोस्तो हिकिड़ी तव्हांखे क्लियर करे ॻाल्हि ॿुधायूं त आज़म मेंगल जेको एक्टर आहे न, इहो ज़हर ज़िंदगी खां पोइ एतिरो त फेमस थी चुको आहे। हाणे अनक़रीब हर ड्रामे में तव्हां इन खे ॾिसंदो कि हर माण्हू खे सर्च यूट्यूब ते इन खे करे रहियो आहे, ऐं फिल्मुनि में ऐं ड्रामनि में मेन करेक्टर हाणे अॼु खां पोइ इन जो तव्हांखे वाज़े नज़र ईंदो। हीअ नंढड़ी इंफॉर्मेशन हुई तव्हां ताईं पुॼाईसीं। ख़ुदा हाफ़िज़।